कंदकोट रमज़ान अल मुबारक ईद वेझो अचण दौरान महांगे जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। दुकानदार ऐं शहरनि जूं रड़ियूं निकिरी वियूं। उन मौक़े ते शहरनि दुकानदारनि दर्दनि पारां सोच टीवी सां पंहिंजा वीचार वंडदे चयो आहे। जी नाज़रीन, जे असां कंदकोट शहर जे विच बाज़ार में मौजूद आहियूं। ईद जे हवाले सां माण्हुनि बचत राया वठूं था। पुछा कयूं था त ईद जे हवाले सां इन जा कहिड़ा राय आहिनि। गुज़ारा जे टाइट लॻा पिया आहिनि। माण्हुनि ग़रीब गुरबे में पैसो पैसो आहे कोन, उनजे करे ख़रीदारी घटि। हिन वक़्तु सीज़न जेके अॼो केतिरी कोठी चढ़े थी पई। केतिरो फ़र्क़ु पियो आहे महांगाई में? महांगाई ओच ते चढ़ियल आहे। ग़रीब गुरबो महांगाई जे करे जेको आहे डिॼी वियो आहे सभु। परेशान थी आहियूं। ग्राहकनि खे सम्झाए असां ॾाढा परेशान थिया आहियूं। इमरान ख़ान खे वोट त ॾिनोसीं पर ॾाढा परेशान थिया आहियूं। भाई ॾाढी महांगाई आहे। केतिरो फ़र्क़ु आहे? ईद में ख़रीदारी करनि पिया माण्हू? भाई ख़रीदारी सफ़ा बिल्कुलु अॻ जी एवज़ में सफ़ा अधु आहे। सफ़ा ग्राहकी बिल्कुलु साईं डाउन थी वई आहे इन महांगाई जे करे। महांगाई तॾहिं थी आहे त मुल्क पहिरें वक़्त में उन कर्ज़ ई करे ॾिनो। इन जे करे इहो महांगाई वधी वई आहे। अॻी हुकूमत जेकी बि आहे उन्हनि वाक़ई महांगाई घणी कई, कर्ज़ो हुयो मुल्क ते। हाणे इमरान ख़ान मुंहुं ॾिनी बीठो आहे। इमरान ख़ान कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है। केतिरो फ़र्क़ु आहे? ईद में माण्हू अचनि पिया हिन ईद में जेको आहे हिन इमरान ख़ान जी गवर्नमेंट हले पई। हाली कमकार थोरो घटि आहे। अॼु छंछर जे करे माना रश वधीक आहे। बाक़ी महांगाई जे करे माना तक़रीबन गिराकी माना घटिजी वई आहे। छा हुकूमत खां को मुतालबो? हाणे मुतालबो छा कयूं? महांगाई थोरो घटिजे त माण्हू ग़रीब गुरबो बि वठी सघे थो सामान। एॾा चप्पल महांगा थिया आहिनि की वठण जो आदत थी वियो आहे। इहो शुक्र आहे जो हाणे इहो ई हवालु आहे। वधीक हाणे गवर्नमेंट जेको केतिरी महांगाई आहे? माण्हू अचनि था ख़रीदारी करनि था। पाण बाज़ार खाली लॻी पई आहे। अहिड़ो को ख़रीदार अचे ई नथो। वधीक हाणे तव्हां पाण ॾिसो था सॼी मार्केट खाली लॻी आहे। असां पाण वांदा वेठा आहियूं। हिन वक़्तु एॾी महांगाई वधी वई आहे। महांगी वधी थी वई आहे। चोपल जेको आहे त असांखे महांगो मिले थो। छिकी घणी आहे, दली पई आहे बाज़ार में। जेको आहे न महांगाई वधी वई आहे। केतिरी महांगाई? चोपल न थियणु महांगाई वधी वई आहे। वधी चोपल जाऊं जेको आहे सस्तो ईंदो हाणे अचे थो महांगो। महांगाई वरी वधी वई आहे बाबा। हुकूमत खां मुतालबो? हुकूमत हाणे हुकूमत खे असां छा चई सघूं? हुकूमत जेकी कंदी असांखे उहो हलाइणो आहे। असांजो रोज़ी वारा माण्हू रोज़ी कंदा। वधीक छा कंदासीं? परेशान ॾाढो करे अॻे घुरंदो हुयो 50 100 वारी हाणे बस 200 300 हर छुट्टी ते 500 600 फिलहाल ॾाढो तकलीफ़ है। महंगाई थो रहे उहा रौनक न आहे। जो महांगाई आहे, माण्हू अचनि पिया ख़रीदारी करनि पिया कपिड़ो। माण्हू महांगाई जे करे साईं ॾाढो परेशान पिया कनि। रेट 100 वारी शइ 150 पुगी आहे वञी। हर माण्हू परेशान आहे। असांखे धंधो करण खां वाइवा थियो। ख़बर न आहे अॻी न अलाए छा थींदो। हिन ईद हुन ईद में फ़र्क़ु आहे? हिन ईद हा, फ़र्क़ु इहो आहे त ॾाढी परेशानी थी आहे। कोई बि सामान वठण लाइ तयारु कोन्हे थियो। हर को मोटी वेंदो आहे थियो। दुकाननि में ईअं वांदा वेठा आहियूं। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो आहे महांगाई जे लाइ? हुकूमत खे अर्ज़ु आहे त ॾाढो वधि में सस्ताई करे आवाम जी परेशानी खे दूरि करे। पाकिस्तान में थी वई आहे माशाल्लाह। अल्लाह ख़ैर करे। तब्दीली नारा हुया, बाक़ी त का शइ कोन्हे। 50,000 रुपये खंड वठंदासीं 70 मिले थी। जूं वठंदासीं 120 रुपये किलो, उहो 140 रुपया थी विया। हे अलाए कहिड़ी हुकूमत आहे सम्झ में। छा हुकूमत खां मुतालबो कंदो? हुकूमत सां इहो मुतालबो आहे सस्ता बाबा दुनिया खे खाराइण पीआरे थो, आवाम खे खाराए। ग़रीबनि जो अहसास कोई आईंदा त तव्हांखे कोई वोट ॾिए। ॿी सूरत में तव्हां हिते कंदकोट जे इलाइक़े में ईंदा तमामु हदि महांगाई थी वई आहे। हदि महांगाई किथे डॉलर हो जंहिंमें पाकिस्तान कुझु कोन न खणंदो। अॼु IMF वारनि को तूं पिटे थो कर्ज़ा वठि। अफ़सोस जो शर्म जो अल्लाह ख़ैर करे। अल्लाह हिननि खे बि तौफ़ीक़ ॾे हिन मुल्क लाइ। मसलो इहो महांगाई आहे। जेको 20 रुपए शइ हलो पिया अॼु वञी करे 50 ते पुगी आहे। महांगाई उरूज ते आहे। का शइ वठण जहिड़ी न पाण ख़रीदारी करणु वञो त उहा ई महांगी आहे। हिते हलाईंदा हर को रड़े थो महांगाई जे बारे। माण्हू ख़रीद करनि पिया? जी ख़रीदारी आहे पर ओतिरी न आहे जेकी सस्ताई में हूंदी आहे। महांगाई में एतिरी ख़रीदारी न आहे।
केतिरी महांगाई आहे चाचा? मां तमामु तेज़ वठी वियो महांगाई बि ॾाढो ॾुखियो माण्हू इंसान तमामु तकलीफ़ अची वियो आहे जेको 5 रुपए मिलंदो त उहो 30 रुपए मिले थो आख़िर इंसान मजबूर थी वियो सम्झे थो जिते 30 वारे जाइ ते उहो 10 रुपए जो वठंदो 20 जो वठंदो आख़िरकार ख़रीदारी घटाई ईंदो वधी न वठी सघे छा हुकूमत का मुतालबो? जी साईं हुकूमत का छा मुतालबो? हुकूमत इहो आहे त हुकूमत मतिलबु इहो आहे त मुल्क महांग थी वियो आहे मुल्क सफ़ा महांग घणो थी वियो आहे सस्तो को न आहे हर शइ में पाए थी वियो आहे जेको शइ चुकाए ग़रीब खे चढ़ी वियो असुल बहरहाल इहो आहे शुक्र आहे वरी बि गिराकड़ी हले थी हाणे अच्छा केतिरी माना माना रश आहे वग़ैरह तव्हां माना गुज़र सफ़र थिए थो? गुज़र सफ़र में अञा थोरा ॾींहं आहिनि छा चवंदो? बहरहाल महांगाई अरूज ते आहे इमरान ख़ान महांगाई घणी करे छॾी आहे छा मुतालबो आहे ग़रीब असांजो इहो मुतालबो आहे त ख़ुदा जेको आहे त ग़रीबनि जे लाइ कुझु सस्ताइप हुजे सस्ताइप करो अहिड़ा माण्हू बि अची बिजली हले कोन थी ॿ 2.5 कलाक हले ॾींहं में बिजली हले थी गुज़ारो खर्चा इधर बि असां दर्जन जी इधर बि कोन्हे मतिलबु कोन्हे छा कयूं बिजली हलनि आधार घणा कलाक बिजली हले 9 वञे थी वरी 11 12 अचे थी वरी 2 बजे वञे थी 5 बजे अचे थी तव्हां वटि कमु न आहे कमिरो आहे त रोज़गार न आहे बिजली कान बिजली कान हले थी अलाह भले ई कंदो साईं ॾाढी महांगाई थी वई आहे अॻे जेको असां चूड़ियूं खणंदा हुआसीं 100 में दॿो उहो हाणे मिले थो 170 में 10 में डज़न हलंदा हुआसीं हाणे 20 में डज़न हलायूं था पीअण ते महांगाई थी वई आहे अॻे खणी ईंदा हुआसीं 50,000 जो सामान हाणे खणी था 1.5 लख जो एॾी महांगाई थी वई आहे छा हुकूमत का मुतालबो? हुकूमत बसि इहो इमरान ख़ान लाहे कोई जान छुटे बसि अॻे खां पोइ वधीक माना अॻी ईद में हिन ईद में केतिरो न वॾो फ़र्क़ु आहे साईं वॾो फ़र्क़ु पइजी वियो बिल्कुलु महांगाई थी वई आहे घणी आहे सफ़ा ॾिसो था बाज़ार में गिराकी कोन्हे महांगाई आहे जेको अचे थो गिराक बसि वठे नथो सामान नथो वठे पर महांगाई आहे खाइण जे लाइ कोन्हे पैसो सामान काॾो वठे महंगाई इंतहाई उरूज ते आहे ग़रीब माण्हू आम माण्हू जेको जेको वधीक आहे विचो तबिको परेशान आहे ख़ासि करे तनख़्वाह वारो जेको तबिको आहे उहो वधीक डॉलर जीअं मथे चढ़े थो तीअं जेको आहे महांगाई चढ़े थी गवर्नमेंट ते या लोकल इंतज़ामिया को बि जेको आहे जेको आहे तारीख़ नथी वठे यकीन कयो त आम माण्हू त एॾो परेशान आहे पर मिडिल क्लास जो तबिको अञा वधीक परेशान आहे एक्चुअली रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे भलारो महीनो आहे हिन में जेकॾहिं असांजो DC साहब या असांजा जेके ज़िले जा इंतज़ामिया जा जेके ऑफिसर आहिनि उहे थोरो रेट लिस्ट खे जाचनि असुल में कसूर हिननि जो बि न आहे असुल में ही हिते अची रेट लिस्ट ॾियनि था या वञनि उते जिते मार्केट आहे जिते जेकी आहे सब्ज़ी मंडी आहे या उते वञी करे रेट उन्हनि खे ॾियनि उते ब्लैक मेलिंग उते थिए थी उहे पाण आणनि था शॉर्टेज कनि था माल जी पोइ हिननि वीचारनि खे माल नथो मिले त पोइ लाज़मी ही बि 2-2 रुपया कमाईंदा रोज़गार आहे इन जे करे मुंहिंजी जेको आहे ज़िले इंतज़ामिया खे इहा इल्तिजा आहे त ख़ुदा हिन भलारे महीने में पोयां ॾाको बचियो आहे ख़ुदा जे वास्ते तव्हां उते वञो सब्ज़ी मंडी में उन्हनि खे जाचो असुल मेन जेके ब्लैकमेलर आहिनि उहे सब्ज़ी मंडी जा जेके दलाल आहिनि उहे कंहिं शइ खे हथरादू शॉर्टेज करे उन्हनि जे रेट खे मथे आणणु ॿियनि जेको आहे मुल्कनि में त ईअं थींदो आहे त उते रिलीफ मिलंदो आहे असां वटि ज़ुल्म आहे रिलीफ आहे ई कोन यूटिलिटी ते जेको हिननि सब्सिडी ॾिनी आहे यूटिलिटी ते सामान पियो ई कोन्हे मूं अॼु हींअर वयुमि यूटिलिटी ते मेन यूटिलिटी आहे सुपर यूटिलिटी आहे गुलशेर माले जो जिते का शइ अवेलेबल ई कोन्हे अफ़सोस आहे मां त इन गवर्नमेंट खे जेको आहे मां चवां थो असां चयोसीं त इमरान ख़ान तब्दीली आणींदो हिकिड़ी तब्दीली आंदी त उहा महांगाई आहे बाक़ी अलाह ख़ैर करे बसि मिडिल क्लास जो तबिको ॾाढो ऐं जेको आहे ग़रीब तबिको ॾाढो डिस्टर्ब आहे मां त इल्तिजा कंदुमि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे ख़ुदा जे वास्ते वरी कुझु कंट्रोल कयो ऐं ग़रीब माण्हुनि खे थोरो जेको आराम कयो तव्हांजी वॾी महिरबानी साईं नाज़रीन दुकानदारनि जूं ऐं जेको आहे आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं एतिरो एॾी महांगाई आहे कनपुर शहर में जो माण्हू ख़रीदारी लाइ बि ॾाढा परेशान आहिनि हिननि नाज़रीन जो चवणु आहे त हुकूमत खपे त महांगाई खे घटि करे आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे नज़ीर बिराणी सोच टीवी कंदकोट।